अज़रा वाक़िआ कंदासीं। हैदराबाद में वन व्हीलिंग की सूरत में मौत जी रांदि शुरू कई वई आहे। पुलिस कार्रवाई करण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहे। तफ़सील मालूम कयूं था सलीम मल्हा टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सलीम। जी बिल्कुल, हैदराबाद शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में मौत जो जेको रक़्स आहे उहो जारी आहे। नौजवान जेके नंढी टही जा जेके छोकिरा आहिनि उहे शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में वन व्हीलिंग कनि था, जंहिं सबबि न सिर्फ़ु उन्हनि ॿारनि खे नुक़सानु पहुचे थो बल्कि जेका ट्रैफ़िक जो निज़ाम आहे उहो बि ख़राबु थिए थो। हितां फुटेजिस में ॾिसी सघो था त फुलेली में कीअं नौजवान जेको आहे उहो तेज़ रफ़्तारी सां वन व्हीलिंग कनि था पिया। इन खां अलावा हैदराबाद जी थधी सड़क जेको PS कैंट ऐं PS GOR जे हद में बि जेको आहे वन व्हीलिंग रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। इन खां अलावा लतीफ़ाबाद नंबर _7 हुसड़ी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोज़ानो जे बुनियाद ते जेके नौजवान छोकिरा आहिनि वन व्हीलिंग कनि था। वाज़ेह आहे त इन वन व्हीलिंग करण दौरान केतिरनि ई जेके नौजवान छोकिरा आहिनि उन्हनि जूं जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि ऐं केतिरा ई जेके उहे ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। जी सलीम मल्हा, महिरबानी तफ़सील ॾियण जो।